तव्हांखे नई अपडेट ईंदो हलां। बाबरा ड्रामे में जेको तव्हां धमाका ॾिसी रहिया आहियो, एक्शन ॾिसी रहिया आहियो, बलाज खान जा, मंठार जा या शेर दिल या मल्हार, जेका बि इहे सभु अदाकार गॾिजी करे ड्रामे खे हलाए रहिया आहिनि। ऐं तव्हां ॾिठो त ड्रामे में जेको शुरू में ॾेखारियो वियो राबेल जो एक्शन, उहो कंहिं किस्त में बि राबेल जो एक्शन न ॾिसण वटां तव्हांखे मिलियो। तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो शुरू में त राबेल हथियार खणी घुमंदी आहे, बकरियूं चारींदी आहे, इन जो वॾो एक्शन असांखे ॾिसण वटां मिलंदो, पर पूरे ड्रामे में को अहिड़ो ख़ासि राबेल एक्शन न ॾेखारियो। नेठ बलाज खान जे क़दमनि में पई आहे। बाक़ी मां ॿुधाईंदो वञा त अचण वारे एपिसोडनि में अञा घणा सीन तव्हांखे अहिड़ा ज़बरदस्त ॾिसण वटां मिलंदा। कुझु ग़लतियूं बि मिलंदियूं, जीअं राबेल आहे इहा ग़लती आहे, अगरि राबेल जे हथ में हथियार हुया, कलाशन खयल हुई, त उन जो कुझु एक्शन घणो ॾेखारे न, पर हिकिड़ो बि कोन ॾेखारियऊं। बहरहाल असां तव्हांखे इहा ग़लती क्लियर करे ॿुधाइणी हुई त ड्रामे में केॾियूं न वॾियूं वॾियूं ग़लतियूं थींदियूं आहिनि। अॼु जी अपडेट पुॼी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हुंदासीं टेक यूट्यूब चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।